तन मन दे विच तू ही तू, तन मन ते बिन नाही। दिल अंदर है तेरा तेदा, हाई तहकीक इथा ही। मुहा बुलेंदा कने सुनेंदा, नेणे नाल निगाही। मुराद कर तू कीवे लुकसी, जो लधणों जाए बजाऊं। 100,000 तिन्हा तू सदके, जो मन को रखन झुका। लख करोड़ तिन्हा तू सदके, जो दिल को रखन हिक्का। पदम नील तिन्हा तू सदके, जो मुहा बोलन न फिक्का। दुहई जहान तिन्हा तू सदके, वे बाहू जे होते सोन पर सदावन सिक्का। जिए तो मिठा दुरूद तुंजिना शरीफ 1,11,100 मरतबा। सुभान अल्लाह। दुरूद मुकद्दस 1 लाख। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम 28 खत्मा 47,415 मरतबा। दुरूद मुश्किल कुछा 13,000। या अल्लाह या करीम 5,600। इसम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 मरतबा। दुरूद नूर 11,000 मरतबा। बरकात सलवात 26 खत्मा 311 मरतबा। अहदनामो 15,000। अफजल जिक्र ला इलाहा इल्लल्लाह 6,40,103 मरतबा। कलमो शरीफ 22,000। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अली अज़ीम 963 मरतबा। या लतीफ ला तादाद। आयतुल कुर्सी 5,723 मरतबा। सूरह अर-रहमान 440 मरतबा। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम 30,000 मरतबा। दुरूद इब्राहिम 27,530। बिस्मिल्लाह शरीफ 60 खत्मा 9,05,000 मरतबा। सुभान अल्लाह 2,20,000। सूरह मुज़म्मिल 603 मरतबा। ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन 360 मरतबा। दुरूद ताज 2500 मरतबा। दुआए करीम 5,000। दुरूद हजारी 6,311 मरतबा। 3 रोजा नफिल 3,710 मरतबा। सूरह बकर 222 मरतबा। दुरूद अकबर 5,000। सूरह फतह 500 मरतबा। दुरूद अमन 5,000 मरतबा। दुआए हाजात 8,513 मरतबा। सूरह कहफ 220 मरतबा। सूरह फातह 2,513 मरतबा। सूरह वाक़ियत 7,311 मरतबा। सूरह मुल्क 662 मरतबा। या हय्य या कय्यूम ला तादाद। अल्लाह अस्समद 8,86,000। सूरह इखलास 26,500 मरतबा। दुआए गंजल अर्श 36,200 मरतबा। दुरूद करोड़ी 15 करोड़। 5 अरब सलवात हिकड़ी मिलिया है। 5 अरब सलवात भी मिलिया। 1 करोड़ 73,26,400 सलवात भी मिलिया। 10,000 दुरूद खिजरी। दलाइल खैरात जा 52 खत्मा। कुरान शरीफ जा 7,235 खत्मा। मिठा अञा 3-4 पन्ना है न, पर बिस्मिल्लाह हाज़िर कलाम कबूल दे।
भला तंजा भाग जेके कमाए विया काल हीरा मोती हिनन वट अथव हज़ारे लाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि संदा अहवाल भली ने लंघी वञनि साल तब जेरा अथव हिन जहान में। कुरान पाक जा 393 खत्म शरीफ दुरूद ताज ला तादाद नफल 110 मर्तबा दुरूद तनजीना ला तादाद दुरूद किरोड़ी बेहिसाब मुज़म्मिल शरीफ सूरत अर-रहमान तबार शरीफ रे साहब जो को हाज़िर कलाम लिखला पढ़ला अवां जे दिलनि में अवां जे जुबान में अवां जे दिमाग में साईं जे हवाले कयो शहंशाह जी दरबार में पहुंचंदो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थींदा। सब आमीन जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक दफ़ो अलम शरीफ ज़्यादा कुल वल्लाह शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़लूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फलिल्लाहिल हम्दु रब्बिस समावाति व रब्बिल अर्दि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद। अल्लाहु आमीन। मुझा साईं ही तोहफा ही तवाफ ये नंगर है न्याज है मिन्नता ये मज़ीदूं ये तकलीफ़ां करे पांजा आस्थाना ग़रीब मिस्कीन छॾे करे तुझे प्यारनि जे दरबार में आया आहिनि। आमीन। उन जे लाइ आसानी ऐं एहसान फरमा। इन कुल कलामनि जा हदिया तोहफ़ा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार आले में पाण करीम जे अहलो अयाल संदन सारे ख़ानदान जे रूह मुबारक खे आमीन। तमाम अंबिया वली सालिह सईदना मुर्शिदना महबूब सुभानी गौस आज़म ऐं असांजा रहनुमा असांजा रहबर मुर्शिद साईं मियां अजदुल मुराद मियां नूर साईं मियां मीर साईं मियां साईं फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जन सुनो लोंग शाह अब्दुल लतीफ़ साहब रहमतुल्लाह अलैहि जन सुनो कलंदर ऐं दाता जे दरबार सचर साईं जे रूह खे मुंहिंजा करीम जन न पढ़ियो आहे उन्हनि जे वालिदैन जी बि रूह खे अल्लाह आमीन। ए मुंहिंजा ख़ाल कमाल का असांजो पढ़णु नगर न्याज़ जो कुझु ख़र्च कयो अथऊं लिल्लाह फिलाह कान पंहिंजे हाल ते मुंहिंजा महिरबान क़बूल कर पंहिंजे शान ते हिन जमात सॻुड़ी जे मथां ख़ासि कर्म थियनि सभिनी नंढनि वॾनि खे नेको कार बनाए नेकर ऐं सालिहनि जी सही निस्बत अता फरमा। हे मुंहिंजा साईं जेकी बि मक़सद खणी आया नेक इरादा उन सारी जमात जा नेक इरादा पंहिंजे एहसान सां पूरा अता फरमा। बीमारनि खे शिफ़ा मिले दर्दमंदनि जा दर्द दूर थियनि। हे मुंहिंजा साईं कर्ज़दारनि जा बि दुनिया आख़िर जा कर्ज़ लाह रिज़्क़ रोज़ कुशादा थियनि मुहताजी न मिले मख़लूक जी आमीन। ओॾां रिज़्क़ अता फरमा जान असांजो गुमानी न हुजे। आमीन। मुंहिंजा साईं जेके ख़िदमत वीचारा राति ॾींहं कि चांवर गर्मीअ में बाहि ते वेही पिया पचाइनि जमात जी ख़िदमत पिया कनि के पार्किंग में जिन ड्यूटी आहे पुलिस वारा वीचारा राति ॾींहं उन्हनि बि ख़िदमत कई आहे जो जंहिं तुंहिंजे प्यारे जे दरबार में हथ वंडायो आहे मुंहिंजा साईं उन्हनि सभिनि जे मथां ख़ासि महिरबानी अल्लाह आमीन। दीन ऐं दुनिया में इज़त ऐं लज़्ज़त सां लाइ आमीन। मुंहिंजा साईं तुंहिंजे प्यारनि जे दरबार जे सदके को बि ख़ाली न मोटा तुंहिंजे रहमत जा वॾा दरवाज़ा आहिनि मुंहिंजा साईं वॾी उमेद रखी अर्ज़ था करियूं इंशाअल्लाह असांजे लाइ दुनिया आख़िरत बहितर बना सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही। साईं मियां असदुल्लाह दरबार लोढ़ो शरीफ सगियूं वारनि खे गुज़ारिश आहे आमीन कयो सब जमात आमीन कयो। या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब करीम आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जेके भी साईं मीर जे आमीन दरबार आलिया दरगाह ते हाज़िरी सब जमात आमीन कयो मिठा हाज़िरी पंहिंजे बारगाह इज़्ज़त में कबूल मक़बूल अता फरमा। वेरो मिठा वेरो इलाहुल आलमीन पंहिंजे आमीन जे सदके हसनैन करीमैन जे सदके जेके बे औलादी हिन तिन खे नेक नरीना सालियो औलाद अता फरमा। आमीन वेरो फकीर वेरो जेके बीमार हन तिन खे कामला शिफा अता फरमा। आमीन या इलाहुल आलमीन जेके बे रिज़्क़ हन तिन खे रिज़्क़ अता फरमा।
या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके हबीब जे आल जे सदके हिन दरबार आलिया खे तां क़यामत ताईं शाद आबाद अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन साईं शहाबुद्दीन जे फैज़ खे तां क़यामत ताईं हिननि फ़कीरनि जे मथां सायो अता फरमा या इलाहुल आलमीन साईं अली मुर्तज़ा जे कावशनि ऐं कोशिशुनि खे कामयाब अता आमीन आमीन या इलाहुल आलमीन रात ॾींहं जमायत जी ख़िदमत करे रहिया आहिनि पीरीअ जी मोहब्बत में या इलाहुल आलमीन पंहिंजे बारगाह इज़्ज़त में क़बूल मक़बूल अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन मुर्शिद मियां हाजी फैज़ल फ़कीर जे सदके हिन दरबार आलिया खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारियो आमीन आमीन या इलाहुल आलमीन दुश्मननि जे बुरी नज़र खां बचाइजा आमीन या इलाहुल आलमीन पंहिंजे दरबार आलिया दरगाह लोड़े शरीफ साईं जे मीर जे दुश्मन खे नाबूद निस्त अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जेको भी हिन दरबार आलिया दरगाह लोड़ो शरीफ ॾे मेरी अख खणे या इलाहुल आलमीन उन जे अख खे नाबूद निस्त अल्लाह आमीन या इलाहुल आलमीन जेको भी हिन दरबार आलिया दरगाह लोड़ो शरीफ जे भाइरनि नींगरनि में इख्तिलाफ विझे हसनैन करीमैन जे सदके अॼु मुर्शिद मियां हाजी फैज़ल फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे सदके इन्हनि खे नाबूद निस्त अता आमीन आमीन या इलाहुल आलमीन साईं मीर जे पांधेड़नि ॾे ख़ैर अता फरमा आमीन साईं जे पांधेड़नि ॾे ख़ैर अता फरमा साईं जे बचड़नि ॾे ख़ैर अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन खे औलाद आहे अखियुनि जो ठार अता फरमा या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा है उन्हनि खे अदब करण जी तौफीक अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा जिंदा है उन्हनि खे अदब करण जी तौफीक अता फरमा या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा हिन दुनिया मां फानी थी वियो आहे या इलाहुल आलमीन उन्हनि जे मज़ारनि ते वञण जी तौफीक अता फरमा या इलाहुल आलमीन मुर्शिदनि ॾे मेरो न भेरो अता फरमा या इलाहुल आलमीन असांखे मुर्शिदनि करीमनि जे अदब नसीब अता आमीन या इलाहुल आलमीन जिन भी साईं अली मुर्तज़ा सां कदम कदम खयो आहे अल्फुकरा जे यूंटन या इलाहुल आलमीन हसनैन करीमैन जे सदके शुहदा करबला जे सदके उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजां सब चो आमीन या इलाहुल आलमीन जेके भी दरबार आलिया सिजादा नशीन आहिनि या इलाहुल आलमीन उन्हनि जे दरगाहनि खे तां क़यामत ताईं शाद आबाद अता अल्लाह आमीन हर दरबार आलिया जे दरगाह ॾे ख़ैर अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन मूंखे घुरण ॾांहुं नथो अचई अॼु या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जे सदके अॼु जेके साईं मीर जे दरबार ते आया आहिनि मुर्शिद मियां हाजी फैज़ल फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे सदके पंजतन जे सदके हसनैन करीमैन जे सदके शुहदा करबला जे सदके अॼु झोलियूं रहमत सां नवाज़ आमीन या इलाहुल आलमीन सभिनी जे आल औलाद खे हाफ़िज़ क़ुरान अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन जी औलाद आहे उन्हनि खे अखियुनि जो ठार अता फरमा या इलाहुल आलमीन जिन जूं रंजशूं दिन जा दिलनि में गैर हन अॼु साईं मीर जे बारे जे सदके अल्लाह आमीन आमीन या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके हबीब जे आल जे सदके या इलाहुल आलमीन जिन न्याणियुनि जूं शादियूं नथियूं थियनि सुठी जगह ते रिश्ता अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन घरनि में पंहिंजूं न्याणियूं कावड़ जे वजह सां वठी विहारियूं हुन या इलाहुल आलमीन उन्हनि खे हिदायत वारो अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन जूं अॼु साईं मीर जे हुज़ूर में आया आहिनि नौकरनि जे लाइ नौकरियूं अता फरमा आमीन औलाद जा बुखायल आहिनि औलाद अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमा या इलाहुल आलमीन जेके गरीब मिस्कीन मारूण बरसात का मुतासिर आहिनि उन्हनि जी गाइबाना मदद अता फरमा या इलाहुल आलमीन जेके बीमार आहिनि हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जे बीमारी जे सदके कामला शफ़ा आमीन जेके मज़लूम जेलनि में कैद आहिनि आज़ाद अता फरमा या इलाहुल आलमीन अदे गुलाम सरवर जो भी मसलो हल अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके जिन जा जेके जायज़ मतलब आहिनि पूरा अता फरमा आमीन जेके मज़लूम जेलनि में कैद आहिनि आज़ाद अता फरमा या इलाहुल आलमीन साईं शहाबुद्दीन जे फैज़ खे तां क़यामत ताईं शाद आबाद अता फरमा आल औलाद जे मथां रहमतूं अता फरमा अल्लाह या इलाहुल आलमीन मूं बेकार आजिज़ गुनाहगार खे घुरण ॾांहुं नथो अचे मुझे करीम रब मुझे मुर्शिदन करीमन जे रोज़े वारन जे मथा रहमतूं अता फरमा आमीन मुझे शहीद बचे सनाउल्लाह जे मज़ार जे मथा रहमतूं अता फरमा आमीन अल्लाह आमीन मज़ार जे मथा रहमतूं अता फरमा अल्लाह आमीन हिनन कामिलन वलीहन सजादा नशन जो वास्तो थई सभिनी खे अदब वारो अता फरमा या इलाहुल आलमीन सभिनी खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखार
सभिनी खे या इलाहुल आलमीन आखिरत जो समर अता फरमा। आमीन। सभिनी खे 5 वक्त नमाज पढ़ी तौफीक अता फरमा। आमीन। सभिनी खे गरीबन ऐं मिस्किनन जी मदद करणी तौफीक अता फरमा। आमीन। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम। दरबार आलिया फैज़ हाशमी जी सज्जादा नशीन सखी साईं की गुजारिश है दुआ फरमाइन। आमीन कयो सब वेही रहो आमीन। सय्यदना व नबीना व हबीबना व महबूबना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। आमीन। इन्ना रहमतल्लाहु करीबुम मिनल मुहसिनीन व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आमीन। या अजीज या गफ्फार या रब्बिल आलमीन। या अखु या जवाद या अर्रहमान राहिमीन। या अर्रहमान राहिमीन। आमीन। या मालिकुल मुल्क ये सब तुझी मखलूका तुझे हबीब करीम अलैहि सलाम जी उम्मता तुझे नबी जे आल सां तुझे दोस्तन सां सोहबत ऐं निस्बत वारान मौला इन निस्बत जो भरम रख मौला। सच्ची बंदगी नसीब फरमा, सच्ची तौबह नसीब फरमा, सच्ची इंसानियत नसीब फरमा। हुजूर जी सच्ची मोहब्बत ऐं गुलामी नसीब फरमा। दुरंगी खां बचा यक रंग बना, सालिहन जी सोहबत ऐं रफ़ाकत नसीब फरमा। इन्हनि जा कर्ज मर्ज दर्द तंग दस्तियों टेंशन परेशानियों दूर फरमा। हासद जे हसद खां ज़ालिम जे ज़ुल्म खां नाज़रू जे नज़र खां शैतान जे शिर खां बद अक़ीदत जे अक़ीदे खां महफूज रख। आमीन। या रब्बिल आलमीन हिननि जे घरनि खे आबाद रख, घर वारनि खे आबाद रख, बच्चन ते रहमतूं फरमा, फसलन रिज़्क़ में बरकतूं अता फरमा, तंगियूं दूर फरमा मौला। या अल्लाह तुझे दोस्तन जे दरवाजे ते असां सब अर्ज खणी आयो, असांजी अर्ज कबूल फरमा। आमीन। असांजी हाज़िरी कबूल फरमा। आमीन। मौला सभिनि जी हाज़िरी कबूल फरमा। बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। आमीन। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व सल्लल्लाहु तआला अला आलिहि व सहाबी व अहल बैति अजमईन बरहमतिक या रब। रहीमिया रखान खां असांजे दरबार ते साईं जन दुआ करण वास्ते आया आहिनि। असांजे लाइ असांजी सही जमायत लाइ दुआ फरमाइनि। आमीन। अल्लाह आमीन। आमीन कयो मिठा सब जमायत। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह समीउल अलीम। अल्हम्दुलिल्लाह मालिकुल अर्ज़ुस समावात। इलाही बे वसीलते सय्यदुल सकलैन। इलाही बे फजीलत का साहिबुल जद्दुल हसन अल हुसैन मौलाना मौलाए सकलैन दा सदका मेरा अल्लाह। इलाही बे राज का साहिबो सिदरतुल मुंतहा तातुल सरा मोहम्मद अल मुस्तफा दा सदका मेरा अल्लाह। आमीन। या मेरा अल्लाह दरबार आलिया दे फैज को जारी और सारी रखी मेरा अल्लाह। तमाम अकीदत मंदे को खिदमत गुजारे को मेरा अल्लाह इज्जत शान आबरू बख्श देवे। या मेरा अल्लाह जिन्हां ने जेड़ी जेड़ी ड्यूटी अदा की इन्हां दी कबूल मकबूल आमीन। या रब कायनात इन्हां दे उत्ते अपने खसूसी दर्जात नवाज़शात जारी और सारी रखी मेरा अल्लाह। हम गरीबों से दोस्ती कर लो, गुर सिखा देंगे बादशाही के। या रब कायनात ए दरबार का लोड़ा ही शरीफ दा जिवें लोड़ा कायम दायम में बधाई रखे। आमीन। रुकने आलम कुतुबे आलम पुर गौसुल आलमीन आसियारा दस्तगीर रहनुमाए कामिलीन। इलाही बे राज का बे नियाज का बे इज्जत का बे खिदमत का बे रियाजत का कुतुबुल अख्ताब गौसुल सकलैन गौसुल आजम हसनी अल हुसैनी कुतुब रबानी गौस समदानी महबूब हकानी सुर चश्माए सुल्तानी सुल्तानुल तारिकीन हजरत हमीदुद्दीन हाकिम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नूरुल अनवार। रहम फरमा करम फरमा आबाद शाद रख मेरा साईं गुलाम सरवर दरबार आलिया माड़ीपुर शरीफ कराची वारन के गुजारिश आ दुआ जा हथड़ा फरमाइन। आमीन चो सब जमाए। अल्लाह आमीन। अल्लाहुम्मा लफ़िर कुलूबना
قلوبنا بالقرآن وزين أخلاقنا بالقرآن ونجنا من النار بالقرآن وادخلنا في الجنة بالقرآن آمين. اللهم من أحييته منا فأحيه على الإسلام ومن توفيته منا فتوفه على الإيمان اللهم ارزقنا شهادة في سبيلك واجعل موتنا في بلد حبيبك صلى الله عليه وسلم صلى الله تعالى على خير خلقه ونور عرشه سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه साईं मखदूम साईं मियां फोटल सखी साईं रहमतुल्लाह अलैह जी दरबार आलिया सज्जादन सिंह की गुजारिश दुआ फरमाएं आमीन जो आमीन 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 अल्लाह आमीन हमें ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह